हफ्ता गुजार त थी औरत जे जिस्म में उहा कहिड़ी शइ आहे जे वधी वञे त मुड़स जे क़ाबिल रहंदी ई न आहे। हाणे उस्ताद वञ त ख़बर पए। वाह सही वाह। औरत जे जिस्म में उहा कहिड़ी शइ आहे कहिड़ी शइ आहे जे वधी वञे त मुड़स जे क़ाबिल न रहंदी। या कहिड़ी शइ आहे? कम ॻोल्ह त ख़बर पए। वाह सही वाह। गुजार त वाकई हण खण ॾिनी अथसि। हण खण वॾी गुजार रही। औरत जे जिस्म में कहिड़ी शइ आहे जे वधी वञे त नूंहं त कोन चवीं। बचे साईं नूंहं बनाए नूं बनाए वार त कोन्हनि, वार बि कोन्हनि अञा बचे पेर बि कोन्हनि ॾंद ॾंद बि कोन्हे। मतां औरत जी घर त कोन अचे। घर वधी वञे मिसाल हिकिड़ी सफ़ाई सुथराई न करे बचे साईं अञा बचे बचे। बचे बच्चे मतां औरत जी उमिरि त कोन अचे। उमिरि वधी वञे त पोइ घणा वरी मुड़ुस वरी माना चेंजिंग कंदा आहिनि। मिसाल ॿी शादी जे लाइ औरत जी उमिरि नथी चवे। उमिरि बि नथी चए अञा बचे उमिरि बि न आहे। उमिरि बि न आहे। ॻाल्हि आहे उमिरि बि कान्हे। तो मूं ॼण मिले त बि करे छॾियूं पर जॾहिं उहा बि कान्हे। उहा बि कान्हे। कहिड़ी शइ आहे औरत जे जिस्म में अगरि वधी वञे? सोनो हार बचे मुंडी बचे साईं मुडी बि नथो चवे। सोनो हार बि न आहे। या कहिड़ी शइ आहे जे वधी थी वञे? पेर बचे बचे अञा बचे हथ पेर सुथराई सफ़ाई बाबा औरत जी मिसाल का इख़लाक जा समझ जा सोच जा हिकिड़ी पीरी जा औरत जी का बीमारी वधी थी वञे त पोइ माण्हू तंग थियो वीचारा हथ था कढनि माइनि मां। अञा बचे बीमारी बि कोन अथई ईअं बि नथी चवे। अञा बचे अञा बचे मारे ॾेई पियो। बीमारी भरी बि न आहे। मतां खंघि सहक ज़ुकाम बुखार बचे साईं अञा बचे ज़ुकाम बुखार बि कोन अथई। पेट जो सूर मतां वधी थो वञे बचे बचे। बचे भला औरत बुहारी थी ॾे उहा बचे बुआरी बि कोन अथई ठाम बि कोन अथई अञा बचे मानी पचाइण भाॼी चाढ़ण बचे बचे अञा बचे छा आहे औरत जे जिस्म में कहिड़ी शइ आहे जेका यार वधी थी वञे त मुड़ुस मुड़ुस जे क़ाबिल नथी रहे। काबिल नथी रहे। या कहिड़ी आहे? मतां निकाह हिकिड़ो निकाह बचे निकाब कोन्हे काब कोन्हे। जा इहे त कोन्हे जो हिकिड़ो ॾिसो न औरत खे का बीमार जा दिमाग़ खां फेल थी वञे पोइ मुड़ुस वीचारा आख़िर वञो गिदू बदर छॾियो अचनि पियो। अञा बचे गिंदू बदर बि कोन अथई बचे अञा बचे। अञा बचे जिनड़ी पजो वञे त भला छॾियो छॾियो। जा हा इहे बि आहे को जिन को भूत को गेब त कोन थो चवी जो पोइ मुड़ुस खे खौफ़ थींदो ॾाइण हथ कढी हथ कढी ईंदो ॾाइण। अञा बचे साईं ॾाइण बि कोन्हे अञा बचे अञा बचे। ॾिस न हाणे ॻाल्हि में थोरो वट आहे उस्ताद। बट्टा औरत जे जिस्म जी दिल भला औरत जी दिल अञा बचे दिमाग़ बचे दिल दिमाग़ बनाए का ज़िम्मेवारी वधी थी वञे मिसाल हिकिड़ी औरत जी या औरत जा ख़र्च वधी था वञनि त मुड़ुस जो पोइ क़ाबिल नथी रहे। अञा बचे भला इहे त न आहे। औरत के औरतूं अहिड़ियूं बि आहिनि जेके बद इख़लाक़ी ॻाल्हाइण मुड़ुसनि सां जा मुड़ुसनि खे बुजा बि ॾियनि थियूं अॼुकल्ह औरतियूं बेइज़ती मुड़ुसनि जी जा ख़र्च वधी था वञनि। मुंहिंजे ख़्याल में औरत जी ज़बान जे वधी थी वञे त मुड़ुस जे क़ाबिल नथी रहे। ज़बान हाण गुजार त भॻी थी न ज़बान ज़बान वाक़ई सही जो अगरि जे औरत जी ज़बान वधी थी वञे त पोइ मुड़ुस जे क़ाबिल नथी रहे न। पोइ मर्द जी हिकिड़ी दिलि टुटी वेंदी आहे। बिल्कुलु घणा त वीचारा निभाईंदा पर घणा बाबा तलाक ॾियो ॿाहूं ॿधियो माइनि मां कढंदा। ताड़ी बाबा ताड़ी 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 ताड़ी। जिन पहिरियों दोस्तों ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक कमेंट अॻिते लाज़मी शेयर कजो ऐं वधीक हिन खां ज़बरदस्त असांजा वीडियो तव्हांखे यूट्यूब ते मिलंदा। हाकिम पाकिस्तानी सर्च कंदो त हिन खां और वीडियो असांजा फुल कॉमेडी तव्हांखे उते मिलंदा। सिंध सलामत साथ सलामत। साथ सलामत।